بسم الله الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله أما بعد هي درس جيكو أسانجو آهي التأملات القرآنية جيكو الله جي كلام में नज़र कयूं था अल्लाह जे कलाम खे पढ़ूं था कोशिश कयूं था सम्झूं त उन ते अमल बि कयूं मन अल्लाह असांखे तव्हांखे क़यामत ॾींहुं इहे आयतूं जेके पढ़ूं था इहे छॾाइनि ऐं अल्लाह से असां ते राज़ी थिए असांखे तव्हांखे हीउ हिसो आहे 120 हिसो तअम्मुलात क़ुरआनिया असीं तअम्मुलात छो था कयूं जीअं दोस्तनि खे सदाईं ॿुधाईंदा आहियूं त अल्लाह से असांखे क़ुरान में जिथे किथे चए थो त हिन क़ुरान खे तदब्बुर कयो जीअं सूरत साद में चए थो इलैका किताबुन अंज़लनाहु इलैका मुबारकन लियदब्बरू आयातिहि वलियतज़क्करू उलुल अलबाब। अल्लाह ताला हिन सूरत साद में 29 आयत में चए थो ही किताब मां तव्हां ॾे नाज़िल कयो आहे मुबारक आहे बरकत वारो आहे लियदब्बरू आयातिहि त हाणे बरकत वारो आहे पर पढ़नि ऐं सम्झनि ऐं तदब्बुर कनि उन जे आयतुनि खे पढ़नि वलियतज़क्करू उलुल अलबाब जेके सम्झण वारा हूंदा उहे ई सम्झंदा हिन क़ुरान खे ऐं हिन क़ुरान ते सम्झी ऐं अमल कंदा त हुननि जूं दिलियूं खुली पवंदियूं हिन कलाम जे लाइ। अॼु जेकी असांखे आयत आहे हीअ आहे आयत आहे 22 नंबर जेकी आहे 22 नंबर आयत सूरत क़ाफ़ जी। अल्लाह ताला चए थो लक़द कुन्त फ़ी ग़फ़लतिन मिन हाज़ा फ़कशफ़ना अन्का ग़िताअक फ़बसरुक अल-यौम हदीद। वॾी अज़ीम आयत आहे हिन में असां हिन खे तर्जुमो कयो था। अल्लाह साईं चए थो लक़द कुन्त फ़ी ग़फ़ला दुनिया में त तूं तमामु ग़फ़लत में अल्लाह खां परे रसूल खां परे रसूल जे चवण खां अल्लाह जे चवण खां तूं परे ग़फ़लत तोखे मसरूफ़ करे छॾियो फ़ी ग़फ़लतिन मिन हाज़ा हीअ छा हिन खां मौत खां ग़फ़लत थी मौत खां तूं परे फ़कशफ़ना अन्का ग़िताअक ही अॼु तुंहिंजूं अखियूं खुली वियूं अॼु तूं सभु शइ ॾिसीं थो एतिरे क़दुरु ॾिसीं थो फ़बसरुक अल-यौम हदीद अखियुनि जी नज़र जेकी अथई तुंहिंजी लोह खां पकी आहे तूं सफ़ा साफ़ थो ॾिसीं सभु शइ ॾिसीं बि थो। हाणे तो मौत ॾिठो इज़राइल ॾिठो मलकल मौत ॾिठो मलाइक मौत जा आया अथई तोखे साह कढी आहे तूं उहे ॾिसीं बि थो हाणे सम्झी बि थो त क़ब्र में मूंखे रखंदा हाणे पंहिंजो अमल सुठो जेको उहो बि ॾिसीं बि थो पंहिंजूं बुरायूं बि ॾिसीं बि थो ईअं जीअं पंहिंजे हथ जे अॻियां हथु मथे करे ॾिसीं फ़बसरुक अल-यौम हदीद अॼु तुंहिंजी नज़र तमामु तेज़ थी वई त भला मां ही कहिड़ियूं भलायूं मूं विञाए छॾियूं कहिड़ा अमल सालिह जेके मूंखां गुसी विया अॼु तोखे नज़र ईंदा जंहिं तो मौलवियुनि ते ठठोल कंदे मौलवियुनि खे ठठोल कंदे तव्हां मस्जिद वञी वसायो तव्हां वञी अज़ान ॾियो तव्हां क़ुरान पढ़ो उन्हनि खे जंहिं ते तूं ठठोल कंदे अॼु ॾिसंदे त हू मुस्कुराईंदा हू खिलंदा ऐं तूं ॾुखनि में रोअण में मसरूफ़ हूंदे लक़द कुन्त फ़ी ग़फ़लतिन मिन हाज़ा हिन शइ खां तोखे ग़फ़लत थी तो हिन शइ खां परे ॾाढो हिन शइ में तो कोन सोचियो त मां इहो मौत मूंखे हिकिड़े ॾींहुं ईंदो मूं मिटी जे हेठां सुम्हणो आहे हाणे सिरात ते टुपणो आहे हाणे दोज़ख जे मथां लंघणो आहे हाणे छा कयां हाणे छा करे सघंदे प्यारा हाणे तोखे सभु शइ पोइते छॾे आए पोइते वञणो ॾाढो नामुमकिन आहे हाणे फ़बसरुक अल-यौम हदीद अॼु तुंहिंजी नज़र लोह के वांगुरु पकी अथई हाणे सभु शइ तूं ॾिसी सघीं थो हाणे ॾिसीं थो जंहिं मौलवियुनि ते ठठोल कंदे त बि तव्हां कप जा कांचूं मथे था कयो हर टाइम ते निमाज़ ते भॻ था वञो मस्जिद में वेठा हो तक़रीरूं था कयो जलसा था कयो क़ुरान था पढ़ो क़ुरान था ॿारनि खे पढ़ायो छो था पढ़ायो छो था इहे गेल कयो पंहिंजी ज़िंदगी जियो पंहिंजी जवानी जेकी आहे उहे पंहिंजी जवानी जो मज़ो वठो छो जो मौलवी जेके हराम खां परे हूंदा ग़लति न ॻाल्हाईंदा गिला न कंदा हुआ तूं गिलाउनि में शुरू हू लज़त शहवत बुराई न उन जे वेझे न वेंदा हुआ ऐं तूं कंदे छो जो जवानी आहे ताक़त आहे पैसा आहिनि सभु शइ करे थो पर अॼु अल्लाह साईं चए थो लक़द कुन्त फ़ी ग़फ़लतिन मिन हाज़ा अल्लाह चई थो त हाणे त तोखे ख़बर पई त मां त ग़फ़लत में हुउसि मुंहिंजूं अखियूं त बंदि हुयूं हक़ हाणे थो ॾिसीं जेॾीमहिल मौत जो इज़राइल आयो साह तुंहिंजो कढणु हाणे ॾिसंदे त भाउ अॻिते वॾो तोखे हलणो आहे दोज़ख जे मथां सिरात ते टुपणो आहे हाणे छा कंदे हाणे त कमु ॾुखियो थी वियो दोज़ख जे मथां कीअं टुपंदुसि
हाणे सुवालनि जा जवाब कहिड़ा ॾींदुसि। हाणे जेके सुवाल जवाब अॻियां ईंदा ॾाढा ॾुखिया लॻंदा तोखे। हाणे तूं इन्हनि खे कहिड़ो जवाबु ॾींदे। हाणे सभु शइ ॾुखी अथई। इन आयत जो इंसानु इबरत वठे, इन्हनि जी इबरत वठे ऐं सम्झे। छो जो के उलमा चवनि था त इन आयत काफ़िरनि जे हक़ में वधीक आहे, पर उलमा जेके इब्न जरीर इब्न कसीर चवनि था इहो हर इंसान जे लाइ, मुस्लमान हुजे या काफ़िर हुजे, हर को अखियूं पटींदो ओॾीमहिल जेॾीमहिल मौत अची वेंदुसि न, सफ़ा अखियूं फुल पटिजी वेंदुसि। छो? हाणे ख़बर पवंदुसि हाणे मां छा कयां। मां रसूल जे चवण ते हलां, मां नबी जी ॻाल्हि ॿुधां, मां क़ुर पढ़ां हां, हाणे मां कुझु सम्झां हां, मां कुझु अमल कयां हां, मां कुझु निमाज़ पढ़ां हां। पर हाणे फ़बसरुक अल्यौम हदीद, फ़बसरुक अल्यौम हदीद, हाणे सभु शइ ज़ाहिर थी त मौत बि हक़ आहे, क़ब्र ॾे सुम्हणो बि मिटीअ में अंदरि आहे। हाणे छा कंदे? हाणे त मोटी बि कोन थो सघी, हाणे त हिसाबु ॾियणो अथई, हाणे त अज़ाब झलणो अथई। अलाह खे छा चवंदे? मूंखे ख़बर कान्हे, तोॾे मौलवी कोन आया, तोखे क़ुर कोन ॿुधायुनि। काफ़िरनि खे बि अलाह ताला पुछंदो, उन्हनि खे बि ग़ैर मुस्लमान खां बि पुछंदो, छा तव्हांखे ख़बर कान्हे? तव्हां ॾे माण्हू कोन आया, तव्हां क़ुर कोन ॿुधो न पढ़ियो, हाणे क़यामत ॾींहुं दाऊं था कयो त अलाह ताला खे चवंदा अलाह असांखे मोटा दुनिया ॾे, असीं वरी अमल कंदासीं, असीं मुस्लमान थींदासीं। न, इहो कोन थींदो, हाणे मोटणु कोन्हे। त छो? तव्हांखे उते मुंहिंजो आयतूं तव्हां ॾे आयूं, पर तव्हां कन बंदि करे हलिया वियो पंहिंजे कमकारनि में, पंहिंजे लॻो में, पंहिंजे नशे में, पंहिंजे जवानी में, पंहिंजे पैसनि में। जेकी जवानी बि अलाह ॾिनव, ताक़त बि अलाह ॾिनव, पैसा बि अलाह ॾिनव, पर पंहिंजे अलाह जे राह ते तव्हां इस्तेमालु न कई, पर पंहिंजे शहवात में, पंहिंजे बुराइनि में, पंहिंजे नशनि में सिगरेट पियो। मस्जिद भरिसां हूंदी, अज़ान ईंदी त तव्हां तंग थींदा हो त ही मौलवी मथो खाई वियो आहे, छो नथा मस्जिद ॾे वञो? न, असीं निमाज़ी न आहियूं, असीं मौलवी न आहियूं। छा तव्हांखे मरणो कोन्हे? मरणो हिन मौलवियुनि खे आहे या दीनदार ॾाढ़नि वारनि खे आहे? न, इहो अथव ॾींहुं जंहिं ते तव्हांखे सॾु थींदो सभिनी खे। सभई जेॾीमहिल माण्हू हलंदा त ओॾीमहिल सभु को जेको निमाज़ी हूंदो, जेको अलाह वारो हूंदो त मुस्कुराईंदो, खिलंदो वेंदो। उनखे ख़बर आहे त मुंहिंजो रस्तो किथे आहे, मां अलाह खे दुनिया में राज़ी कयो, त उनखे पक हूंदी। पर पघर उन्हनि खां वहंदो पियो जेके हिते वॾेरा हुआ, वज़ीर हुआ, अमीर हुआ, बादशाह हुआ, पर अलाह जे हुकुम खां परे हुआ, अलाह जे कलाम खां परे हुआ, अलाह जे हुकुम खे क़ुर नाफ़िज़ न कयुनि, पंहिंजे कानून रखंदा विया, सभु कानून पंहिंजा नाफ़िज़ पिया कनि। अॼु तव्हांजूं अखियूं खुलनि, फ़बसरुकल यौम हदीद, फ़बसरुकल यौम हदीद, अॼु तुंहिंजूं अखियूं खुलियल आहिनि। लक़द कुंत फ़ी ग़फ़लतिन मिन हाज़ा, तोखे त हिन शइ खां तमामु ग़फ़लत थी, अखियुनि जे अॻियां रवा हुई, दीन कोन पियो ॾिसी, क़ुर कोन थो पढ़ी, हुते धक खाई, हुते धक खाई, हुते कचहरियूं, हुते टहक, हुते मल्ह ॾिसणु वञी, वीडियो ॾिसी, फिल्मूं ॾिसी। पर लक़द कुंत फ़ी ग़फ़ला, तूं दुनिया में सॼे ग़फ़लत में है, कुंत फ़ी ग़फ़लतिन मिन हाज़ा, अॼु तुंहिंजूं अखियूं खोलियूं था। फ़कशफ़ना अन्का ग़िताअक, तुंहिंजी अखियुनि जे अॻियां जेकी रवा हुई उहा ख़तमु थी वई। फ़बसरुकल यौम हदीद, अॼु तुंहिंजूं अखियूं जेके आहिनि लोह खां वधीक ॾेखारनि थियूं। ॾिस, हीअ थिए अज़ाब क़ब्र जो, हीअ थिए हींअर जेके माण्हू दीनदार हुआ उहे छा पिया था कनि, उहे केॾो ख़ुशि आहिनि, उहे जवाबु क़ुर में क़ब्र में जवाबु ॾेई सघिया, पंहिंजी जेको सुवाल थियनि जवाबु ॾेई सघनि। तुंहिंजी ज़ुबान क़ाबू थी वई, जेॾीमहिल मलाइका अचे तोखे पुछंदा मन रब्बुक, अलाह तोखे ख़ालिक तुंहिंजो केरु आहे, त चवंदो हा ला अदरी। जीअं असांजे नबी फरमायो त जेको न फरमान हूंदो दुनिया में उहो जवाबु न ॾेई सघंदो, जेको सुवाल मलाइका पुछंदसि त चवंदो हा ला अदरी, मूंखे ख़बर कान्हे, मूंखे ख़ालिक जी ख़बर कान्हे। चवंदसि त तव्हां में कहिड़ो नबी आयो तव्हां ॾे, त चवंदो त ला अदरी, मूंखे ख़बर कान्हे। कहिड़ो तव्हांजो दीन हो, ला अदरी, मूंखे ख़बर कान्हे। तव्हां में कहिड़ो किताबु आयो, हा ला अदरी, मूंखे ख़बर कान्हे। इहे जवाबु न ॾेई सघंदो, खणी हू ॿुधंदो हूंदो माण्हुनि खां, मौलवियुनि खां, पर ज़ुबान उते कमु न कंदसि। अलाह साईं हुनजी ज़ुबान खे क़ाबू करे छॾींदो, जवाबु न ॾेई सघंदो। अलाह साईं माफ़ु करे,
इहो ॾींहुं जेको इंसान खे उते ईंदो अकेलो थींदो, न केरु न कमु ईंदुसि, न माइट न मिट, न पैसो, न पंहिंजी ज़ात, न पंहिंजो क़बीलो, न पंहिंजो हुकुम, जेके माण्हू हूंदासीं ताक़त वारा, केर बि भरिसां कोन हूंदुसि, अकेलो क़बर में मिटीअ में 5 फुटनि या 6 फुटनि जे अंदरि या 3 फुटनि जे वेकर में तोखे सुम्हारे, पंहिंजा वेझा माइट जेके हूंदा उहे तोखे मिटी मथां विझी हलिया वेंदा, औलाद तोखे पंहिंजे मिटी मथां विझी हलिया वेंदा, तोखे पंहिंजा भाइर मिटी मथां वेंदी हलिया रोअंदा, उन ॾींहुं ॿिए ॾींहुं 3 ॾींहं तोखे विसारे छॾींदा, चवंदा हे अलाह जो हुकुम आहे, अस इंसान छा थो करे सघे, इहो दुनिया जो हिकिड़ो खेल, फ़बसरुक अल-यौम हदीद, अलाह साईं चए थो हींअर तुंहिंजी नज़र त लोह आहे, ॾिस दोज़ख, ॾिस अज़ाब, ॾिस मलाइक अज़ाब वारा। हाणे जवाबु पुट ॾे, केतिरो बि पढ़ियल हुजी या ताक़त वारो हुजी, हाणे त जवाबु कोन ॾेई सघंदे, हाणे त तोखे मोचड़ा खाइणा आहिनि, अज़ाब सहणो अथई। अलाह ताला असांखे तव्हांखे बचाए, इन्हनि शयुनि खां बचाए, अलाह पंहिंजे राह ते असांखे हलाए, ख़ुलूस नियत ॾिए, क़ुरान असांखे सम्झाए ऐं सम्झायूं ऐं उन ते अमल कयूं। ॾिसो न असांजा अॻियां छा हुआ, जेके अलाह जा वली बुज़ुर्ग हूंदा, ताबिईन, हिकिड़ो ताबिई वॾो मुहम्मद बिन कअब अल-क़ुरज़ी, इहो इबादत में सॼी राति रोंदो हो, निमाज़ में बीठो हूंदो हो, ॾींहं जो रोज़ो हूंदो हुअसि, राति जो इबादत में हूंदो हो, निमाज़ में रोंदो हो त सुबुह जो माणस चयसि हिकिड़ो दफ़ो माउ ॾिठी, चयईंसि या बुनैया लौला अन्नी आरिफ़ुक तय्यबन, मां त तोखे सुञाणा नंढे इलाइक़ो, नंढो थी वॾो थी, मां तोखे ॼणियो आहे, सग़ीरन व कबीरन, नंढे खां वठी वॾो थियो, तूं त सफ़ा दीनदार सुठो भलो माण्हू आहीं, लक़ुल्त इन्नक अज़नमत ज़ंबन मूबिक़ा, जे न मां तोखे न सुञाणा हा, मां चवां त तो त वॾो ॾोह को करे आयो आहीं, तो को खून को करे आयो आहीं, पर मां त तोखे सुञाणा, तूं त एॾो ॾोह करण जहिड़ो ई कोन्हे, पर एतिरो पंहिंजे पाण खे छो थो अज़ाब ॾीं, छो थो एतिरो रोईं अलाह जे ख़ौफ़ खां। त हुन ॾिस छा जवाबु ॾिनो पंहिंजे माउ खे, मुहम्मद बिन कअब अल-क़ुरज़ी, चईं ओ अमड़, मूंखे कहिड़ी ख़बर, मतां अलाह मूं ॾे ॾिसी ऐं चए त या मुहम्मद हितां निकुर मुंहिंजे रहमत मां तोखे गुनाह माफ़ु न कंदुसि, इज़हब ला अग़फ़िरु लक, मां तोखे माफ़ु न कंदुसि गुनाह, त पोइ मां नंढे गुनाह मां बि दोज़ख वञी सघां थो, पंहिंजे अमड़ खे थो चए, वॾा गुनाह त छॾ पर नंढनि मां बि मां डिॼां थो, ॾिसो नंढनि गुनाह खां बि डिॼंदा एतिरो, ऐं असां हिन दुनिया में हींअर केॾो वॾा गुनाह था कयूं त असांखे दिलि में ख़ौफ़ कोन्हे, कहिड़ो असीं तहजुद था पढ़ूं, कहिड़ो असीं राति जो निमाज़ में रोऊं था। अलाह ताला असांखे तव्हांखे माफ़ु करे ऐं मग़फ़िरत फ़रमाए। हदा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि सय्यिदना मुहम्मद।